आऊं तव्हांजो पंहिंजो अमीन मोहम्मद गिरियो अमीन एसकेडी चैनल सां गॾु। अॼु माशाअल्लाह भलारो ॾींहुं ईद जो ईद उल फित्र जो ॾींहुं आहे। नमाज़ असां पढ़ी, नमाज़ खां बाद में सॼी जमायत लाइ लंगर जो प्रोग्राम बि थियो वियो आहे, जेको लंगर जमायत खाई रही आहे। ॻोठ जा जमायती या चंद मौजूद जेके माण्हू लंगर जो प्रोग्राम कंदा आहिनि। हर साल लंगर जो प्रोग्राम ॻोठ 3 में कयो वेंदो आहे। भला हाजी क्लोज था कयोसि।